किए खबर पवे तो ते रब राजी आहे या ना है। उन जी निशानी यह है तू पंहिंजे जिंदगी ते नजर फेराए जेकॾहिं तोखे महबूब मोहम्मद करीम जी सुन्नत शरीयत ऐं दीन जो रस्तो नसीब आ त तू शुक्र अदा कर त अल्लाह तो ते राजी आहे। जेकॾहिं वड़ा आबिद वड़ा ज़ाहिद ख्वाजा खिज़र जा खलीफा न थियासी पर चार चंगाई जा कम नसीब थिया। इहा बि हिन दौर जे अंदर अल्लाह जी वॾी नेमत आहे। चार गुनाहन का बची पे, चार नेकी जा कम करण वारो बणजी पे त या तुंहिंजे मथां अल्लाह जी वॾी नेमत आहे। तुंहिंजा हिक जेड़ा तुंहिंजा दोस्त तुंहिंजा संगती उन्हनि जी जिंदगी के ॾिस वरी तू पंहिंजी जिंदगी के ॾिस। अगर तोखे दीन वारी राह नसीब आहे मदीने वारे साईं जी गुलामी सुन्नत ऐं शरीयत जा चार कम नसीब आहिनि त तूं खुशबख्श आहीं खुश नसीब आहीं जो अल्लाह तोखे पंहिंजे दीन सां मशहूर करे। जॾहिं तोखे दीन जी नेमत नसीब थी त हाणे तुंहिंजे मथां हक़ आहे तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त इहो दीन जो पैगाम तो ॿियनि ताईं बि पहुचा। तवज्जो आहे मुरे हिकड़ा माण्हू तस्बीह में खणी जिक्र फिक्र कनि था चवनि था त असां फ़कीर आहियूं सूफ़ी आहियूं दरवेश आहियूं पंहिंजे तौर ते इबादत कनि था। इहा बि वॾी ॻाल्हि आहे वॾो शर्फ़ आहे पर मर्द उहो आहे जो पाण बि नेकी जे रस्ते ते हले वरी ॿियनि खे बि नेकी जी तरगीब ऐं तालीम ॾिए। हिकिड़ा सिर्फ़ पंहिंजो सिर तॻाइनि था ॿिया ॿियनि जो बि सिर तारनि था। हिकिड़ा तारू आहिनि पाण तरी वञनि था ॿिया वरी अहिड़ा तारू आहिनि जेके ॿियनि ॿुॾलनि खे बि तारे किनारे ते पार पहुचाइनि। फ़कीर मदीने वारे साईं जे दर जो सचो आशिक़ ऐं गुलाम उहो आहे जो दीन जे ॿेड़ी ते पाण बि चढ़ी पार पहुचंदो आहे पर ॿियनि खे बि उन ॿेड़ीअ ते चाढ़े ऐं उन्हनि खे बि किनारे ते पार पाए। अगर तव्हांजी कोशिश सां अगर को हिकिड़ो माण्हू नेक बणजी पवे को सुधरी पवे त मदीने वारे साईं फरमायो सुनन अबू दाऊद में हदीस आ वल्लाहि लअन यहदी बिहुदाक रजुलन वाहिदुन खैरुन लक मिन हुमुरुन नअम। अरबन में गाढ़े रंग जा उठ भलो माल सॾिबो भलो माल जे हिन दौर में के वटि लैंड क्रूज़र पेजारो हुजे चवंदासीं हिन वटि पेजारो गाॾी आहे जी चवंदासीं हिन वटि लैंड क्रूज़र गाॾी आहे। उन दौर में गाढ़े रंग जा उठ ऐं घोड़ा भलो माल सॼो ईंदो हो। मदीने वारे साईं फरमायो त तूं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हुज़ूर कसम था खणनि साईं फरमाइनि था कसम आहे अल्लाह जी ज़ात जो त जेकॾहिं तुंहिंजे करे तुंहिंजी कोशिश सां हिकिड़ो मुस्लमान सुधरी पवे त गाढ़े माल ऐं दौलत खां वधीक तुंहिंजे लाइ इहा वधीक शरफ़
या वडी दौलत जो तू कोशिश करे कि हिकड़े मुसलमान के सगाई के हिकड़े जे लाए तू खैर ख्वाही करी कि हिकड़े बुढ़ंदड़ के बचाई हिकड़े किरियल के खटमा कठी किनारे करी तो तुझे लाए भले का भले माल आई दुनिया आई दौलत खां इहा शे वधीक है जो ॿिए जी रहबरी ऐं रहनुमाई करी। कुरान फरमाए तो वल तकुम मिनकुम उम्मा तमाम जा हिकड़ी जमायत एड़ी हुजण खपे। ये तो फरमाए अल्लाह तो फरमाए तो तमाम जा हिकड़ी जमायत एड़ी हुजण खपे। केड़ी या अल्लाह की पसंदीदा जमायत है। रब फरमाए तो हिकड़ी जमायत तमाम में एड़ी हुजे। मौला केड़ी हुजे? रब फरमाए तो हुआ जमायत जेका मुखे वणे थी। केड़ी जमायत हुजे जेका मूं रब खे वणे थी। मौला हुआ केड़ी जमायत आ जेका तोखे वणे थी। रब फरमाए तो बल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर। एड़ी जमायत हुजे जेका ॿियनि खे चङी राह ॾे सॾे चङे कमनि ॾी दावत ॾिए चङाई जी दावत ॾिए चङे कम जी ॿियनि खे सलाह ॾिए। अहिड़ी जमायत तव्हां में हुजे। ॾिसो न हिकिड़ा बुराई ॾे सॾींदा आहिनि हिकिड़ा बेहयाई ऐं बुराई ऐं गंदाई ॾे सॾींदा आहिनि पर रब फरमाए थो त तव्हां में अहिड़ी जमायत हुजे जेका चङाई ॾे ॿियनि खे सॾे। यअमुरून बिल मअरूफ व यनहून अनिल मुनकर जेका माण्हुनि खे चङियूं ॻाल्हियूं चवे ऐं बुरियुनि ॻाल्हियुनि खां माण्हुनि खे रोके। ॿियनि खे चङियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिए बाबा नमाज़ पढ़ी चङी ॻाल्हि आहे रोज़ो रखी चङी ॻाल्हि आहे शराब न पी इहा बुरी ॻाल्हि आहे शराब खां बच नशो न कर सिगरेट न पी बेहयाई जा कम न कर ज़िना न कर चोरी न कर शराब न पी। माण्हुनि खे चङी ॻाल्हि जो हुकुम करे बुरी ॻाल्हि खां रोके। अहिड़ी जमायत में तव्हां में अहिड़ी जमायत हुजणु खपे। उलाइक हुमुल मुफ्लिहून। रब फरमाए थो इहे ई कामयाब आहिनि इहे ई सोभारा आहिनि इहे ई फलाह ऐं बहबूदी हासिल करण वारा आहिनि। दुनिया में भी इहे कामयाब कब्र में भी इहे कामयाब आखिरत में भी इहे कामयाब। केड़ा कामयाब हूंदा? इहा जमायत कामयाब आ जेका ॿियनि खे चङाई ॾे सॾींदी आहे नेकी जो अमर कंदी आहे बुराई खां रोकींदी आहे। ओ फ़क़ीरो मां तव्हां खां पुछां थो त छा तव्हां उन जमायत में जा थियणु चाहियो था जेका जमायत रब खे वणे थी जेका फलाह ऐं कामयाबी वारी जमायत आहे जंहिंखे रब कामयाबी जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे त इहे कामयाब आहे। उहा कामयाब जमायत बणजणु चाहियो था? कहिड़ा कहिड़ा? त पोइ अॼु मूंसां हिकिड़ो अहद करणो पवंदो अॼु हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। कहिड़ा कहिड़ा? वाइदो इहो कयो जो यअमुरून बिल मअरूफ ॿियनि खे चङी ॻाल्हि जो हुकुम कयो। यअमुरून बिल मअरूफ चङी ॻाल्हि जो हुकुम कयो व यनहून अनिल मुनकर ऐं बुरनि कमनि खां ॿियनि खे रोकियो। शुरूआत पंहिंजो पाण खां कयो उन खां पोइ पंहिंजा पुट पंहिंजी ज़ाल पंहिंजा बच्चा पंहिंजे घर जा भाती भाउ भेण पोइ पंहिंजा पाड़ेसरी पंहिंजा रिश्तेदार पंहिंजे ओड़े पाड़े वारा संगत साथ जंहिंसां गॾु उथो वेहो था पिया उन्हनि खे कंहिंमें ॾिसो न त को ग़लति रस्ते ते आहे त उनखे चओ भई इहो कमु सुठो न आहे।
घट में घट ताने हिम्मत तो हुजे न यार चवास मता रुसी पोए अबा रुसंदो त पियो रुसे हक चवंदे यार रुसे त पियो रुसे कंगो दींदे वार खुसे त पियो खुसे कंगो दींदे वार खुसे त भली खुसे हक चवंदे यार रुसे त भली हक चइबो चंगी गाल चइबी नेक गाल ॿियनि खे चइबी ऐं बुरे कम खां ॿियनि खे रोकबो बस इहो वाइदो कयो घटि था ॻाल्हायो साईं फरमाइनि था त मां मोहम्मद गैरतमंद आहियां मुंहिंजो रब मूंखां वधीक गैरत वारो आहे पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त मैं गैरत वाला आदमी हाँ मेरे पीर ने को गैरत सिखाई है गैरतमंद मुर्शिद जा मुरीद भी गैरतमंद हुजन न हक ई सच चवण वारनि जे लाइ गैरत खपंदी आहे मर्दानगी खपंदी आहे मुर्सी खपंदी आहे बुज़दिल माण्हू गाटड़ो झुकायूं वेठो हूंदो हीअं बि सॼण वाह वाह हूअं बि सॼण वाह वाह न मर्द माण्हू उहो आहे जेको बुरो कमु तव्हांजे साम्हूं थींदे ॾिसो न मन रहा मिनकुम मुनकिरन फलयुगय्यिरहु बियदिही तव्हांजे निगाहुनि जे साम्हूं अगरि को बुरो कमु थिए थो त उनखे पंहिंजे हथ सां रोकियो पर जे हथ सां रोके नथा सघो त पोइ ज़बान सां रोकियो लिसान ही पोइ पंहिंजे ज़बान सां रोकियो भला जे ज़बान सां बि नथा रोके सघो क़ल्बी पोइ दिलि में उनखे बुरो सम्झूं वठो पर दिल में भी बुरो न समझो वलैस मिन वराए ज़ालिक खर्दल मिनल ईमान इने मानू जे दिल में और जे दाने जेतिरो भी ईमान कोने जो सामो बुरो कम थींदे ॾिसे न हथ सां रोके न ज़बान सां रोके न दिल में उनखे बुरो समझे इन जे दिल में और जे दाने जेतिरो भी ईमान कोने ईमान जी तकाज़ा है त बुरे कम के हथ सां रोके जेकॾहिं हथ सां नथो रोके सघे त पोइ ज़बान सां जुर्रत सां रोके भला ज़बान सां नथो रोके सघे त पोइ दिलि में बुराई खे बुरो सम्झूं वठे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं इहा टी कैटेगरी बि जंहिंमें न आहे उन जे दिलि में और जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे ईमान इहा शइ आहे जेका बुराई खे रोकींदो आहे बुरे कम खे मना करण जी कोशिश करणु इहा ईमान जी अलामत आहे मुस्लमान जी तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी चओ सल्लल्लाहु अलैहि या इने जड़ो ॿियो को भलो अमल न है जेको कंहिंखे चङी ॻाल्हि सेखारण जे लाइ पंहिंजे घर खां निकिरे थो विख खणे थो अल्लाह जा नूरानी मलाइक इने जे पेरनि जे हेठां पंहिंजा पर विछाइनि था जेको चङी ॻाल्हि ॿियनि खे सेखारे थो झंगल जा जानवर बि इन जे लाइ दुआऊं घुरनि था समुंड जूं मच्छूं इन माण्हू जे लाइ दुआऊं घुरनि थियूं जेको ॿियनि खे चङी ॻाल्हि सेखारींदो आहे
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों यो मानू अल्लाह वट महबूब बन जीवींदो आ, मदीने वारे साईं वट प्यारो बन जीवींदो आ। सुभान अल्लाह। इमाम अबू यअला रिवायत आंदी है अनस बिन मालिक रजी अल्लाह तआला अन्हु खां साईं फरमाइन था अला उखबिरुकुम अनिल अजवदिल अजवद। तव्हां खे ॿुधायां त सखियुनि खां वॾो सखी केरु आहे? ॿुधायां मदीने वारो साईं तो फरमाए ॿुधायां ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मोमिन सदाइण वारो तव्हां खे ॿुधायां त सखियुनि खां वॾो सखी केरु आहे? असाबन जो या रसूल अल्लाह ॿुधायो सखियुनि खां वॾो सखी केरु आहे? साईं फरमाइनि था अल्लाहुल अजवदुल अजवद, सखियुनि खां वॾो सखी अल्लाह आहे। वॾे में वॾो सखी चओ केरु आहे? अल्लाह। सखी अल्लाह जी ज़ात को साईं फरमाइन था व अना अजवद वलद आदम, आदम जे औलाद में मां मोहम्मद सभिनी खां वॾो सखी आहियां। हाय हाय हाय। आदम जे औलाद में आदम खां वठी क़यामत ताईं जेका भी इंसान ज़ात थी आ मौजूदा थियणी आ, सभिनी इंसाननि में वॾे खां वॾे सखी ज़ात आहे त मुंहिंजे मदीने वारे साईं जी ज़ात सखी। मिठा तुम ही मली हुआ ही सखा में सिज खां सजी हुआ ही, बराबर सिज बि सखिया हर कंहिंजे घर के रोशन कंदो आ, पर मुंहिंजो मदीने वारो सिज खां बि वधीक सखिया। मिठा तुम ही मली हुआ ही सखा में सिज खां सजी हुआ ही, सवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तो जो हसीन चेहरो सभिनी खां वॾो सखी आहियां। व अजवदुहुम मिन बअदी, ओ मुंहिंजे उम्मत वारो ॿुधायांव त मूंखां बाद में ॿियो सखी वॾो सखी मुंहिंजी उम्मत में केरु आहे? इंसान ज़ात में सब का वॾो सखी मदीने वारो साईं आ। साईं फरमाइनि था मुखां बाद में ॿुधायांव त केरु वॾो सखी आ।
या रसूल अल्लाह बुधायो केर वडो सखिया साईं फरमाता रजुलन अल्लम इल्मन फनशर इल्महु मुखाबत में वडे का वडो सखी वो थव जेको इल्म सिखंदो आ वरी ॿियन के इल्म वनी सेखारींदो आ जो तमाम दिलबराबाद में आया हो कुछ सिखण आया हो कुछ पिराइण आया हो कुछ बुधण पलव में बधण आया हो आओ कि न या भत खाइण आया हो खाधे आया हो जवाब ॾियो साईं फरमाइनि था रजुलन अल्लम इल्मा वो मर्द जे इल्म सिखियो फनशर पो वञी उन्हें के ॿियनि ताईं फैलायई पखेड़ियई दिलबराबाद में जेके ॻाल्हियूं ॿुधई इहे वञी ॿियनि खे ॿुधाई बस में वेठो त हेॾो बि सीट ते हिकिड़ो माण्हू हेॾो बि हिकिड़ो माण्हू उन्हनि खे ॿुधाईंदो वियो त अॼु यार दिलबराबाद में हीअ ॻाल्हि सिखी आयो आहियां।